अस्सलाम वालेकुम। तो दोस्तों मां या तव्हांजो पंहिंजो प्रिय प्यारो भाउ राइट्स नामुना महर। तो दोस्तों अॼु मां तव्हांखे ॿुधाईंसि ड्रामा सोप सीरियल टकरार जी अपडेट कंदुसि। त मीर ऐं मूसा ठही चुका आहिनि ऐं उन्हनि खे भावल ॾिसी चुको आहे ऐं भावल ॾिसी चुको आहे। मूसा खे थुकियो बि अथसि ऐं भावल खे कावड़ बि वरिती आहे त मीर सां मूसा छो ठहियो आहे। जी हा, बिल्कुलु मूसा इम्तिहान वरितो मीर खां, इन लाइ ठही चुको आहे मीर सां। ऐं हाणे वक़्तु शैतान ऐं नवाब खां नथो चाहे त को मूसा मीर सां ठहे, सम्झी आओ। जी हा, बिल्कुलु वक़्तु नथो चाहे। वक़्तु हाणे हिकिड़ो इहो कमु कंदो, डायरेक्टली वेंदो नवाब खान वटि। हुनखे भावल खे चयो अथसि त सुणी तोखे मात करे ॾींदुसि। वक़्तु वेंदो नवाब खान ॾे वेंदो, सुणीअ खे वठी भावल जे हवाले कंदो। भावल जे हवाले करे उनखे अगवा कराए उन सां निकाह कराईंदो। मीर जी इज़त ऐं गैरत खे नीलाम कंदो। पोइ मीर खे ख़बर पवंदी, मूसा चयोसि त सुणी मोट न आहे। मीर चवंदो तो चयो मोट न आहे, तो मूंसां धोखो कयो। वरी मीर ऐं मूसा परे पइजी वेंदा पाण खां। हीअ आहे ड्रामा सोप सीरियल टकरार जी एपिसोड 250 किस्त, सम्झी आओ। मां उमेदु कयां थो मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, लाइक कजो। अहिड़ी वीडियो ॾिसण न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़, थैंक यू।